हैदराबाद में 6 सेप्टेम्बर दिफ़ा वारे ॾियारे जी तक़रीब मुनक़िद कई वई। समाजी तंज़ीम NPCHI नूरुस्सबा हाशमी ग्रुप तरफ़ां मुनक़िद कयल तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि तोड़े शहरिन वॾे अंग में शिरकत कई। समाजी अॻवान रसूल बख़्श समो ऐं ॿियनि जो चवणो त असांखे पंहिंजी पाक फ़ौज मथां फ़ख्रु आहे। ही जेको शहीदनि जो जेको ॾींहुं आहे इहो असांजे अफ़वाज जो ॾींहुं आहे। असांजे अफ़वाज जेको कारनामो कयो उन कारनामे जे करे असां ही 6 सेप्टेम्बर जो ॾींहुं मल्हायूं पिया। शोहदाओं से इज़हार यकजहती मनाकर ये साबित करना है कि हम अफ़वाज पाकिस्तान के तमाम शोहदाओं को खराज तहसीन पेश करते हैं और हमारी फ़ौज हमादम तैयार रहती है। जब भी दुश्मन की तरफ से यलगार उठी तो उसे मुँह तोड़ जवाब दिया। असांखे खपे त हिन ॾींहं खे दिलि सां ऐं पंहिंजे बच्चनि में जज़्बो पैदा करियूं कि जीअं असांजे फ़ौज अफ़वाज 6 सितंबर ते पंहिंजी जानू ॾेई पाकिस्तान जी हिफ़ाज़त कई आहे। पाक फ़ौज सरहदुनि जी हिफ़ाज़त सां गॾोगॾु मुल्क जी आवाम सां हर मुश्किल वक़्त में गॾु हूंदी आहे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।